ही जेके नौजवान आहिनि इहे बेसिकली हिन समाज जी होप आहिनि, उम्मीद आहिनि। ऐं इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त मां तव्हांजे विच में मौजूदु आहियां। ऐं वरी इहो ॿियो मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त मां लतीफ़ साईं जे फ़िक्र खे तव्हांजे आॾो थोरो एक्सप्लेन करे तव्हांजी लाइफ सां लतीफ़ साईं जे पैगाम खे ॻंढे तव्हांखे का न का मोटिवेशन ॾेई हितां हले ऐं तव्हांजी लाइफ में जेका चुणग अॻ में मौजूदु आहे उहा वरी अञा उन में बहितरी ईंदी, छाकाणि त हीअ चुणग ई आहे न जेका तव्हांजे अंदरि में दुखे थी ऐं तव्हां हिते आया आहियो। न त हेड़ी गर्मीअ में हेड़े तपिश में को आशिक़ी ईंदो आहे न पंहिंजे मक़सद खे हासिलु करण लाइ, आम माण्हू त कोन ईंदो आहे। हींअर माण्हू थधनि कमरनि में वेठा आहिनि, सुकून सां वेठा आहिनि, उहो निंड फिटाए आराम फिटी करे आसाइश मां ॿाहिरि निकिरी ईंदो त को अहिड़ो माण्हू ईंदो न जंहिंजो को मक़सदु हूंदो। ऐं तव्हां ऑलरेडी मोटिवेटेड माण्हू आहियो ऐं मूंखे ख़ुशी आहे त तव्हां सभिनी जो तालुक़ु थर ऐं उमरकोट जी सरज़मीन सां आहे। थर ऐं उमरकोट सिंध जो उहो तबई भाङो आहे जेको फितरत खे बि वेझो आहे, ॾुखनि खे बि वेझो आहे, तकलीफ़ुनि खे बि वेझो आहे। इहो ई सबबु आहे जो उते जे माण्हूअ वटि, उते जे नौजवान वटि हिकिड़ो जेको अहसासु आहे उहो इंतिहाई शानदार अहसासु आहे त मां पंहिंजी लाइफ खे तब्दील कयां। जेको माण्हू पंहिंजी लाइफ खे तब्दील करण जो अहसासु नथो रखे उहो नौजवान आहे ई कोन। मां उनखे नौजवान नथो मञा पियो। नौजवान को 18 साल 15 साल ऐं 25-30 सालनि जे विच ते कंहिं हिकिड़े अहिड़े लाश खे न चइबो आहे जंहिं वटि को नओं ख़्यालु न हुजे। अहिड़े माण्हूअ खे नौजवान न चइबो आहे जंहिं वटि नए ख़्याल खे हक़ीक़ी जामो पाराइण जे लाइ स्ट्रगल करण जो को रस्तो न हुजे, उहो नौजवान आहे ई कोन। दुनिया में तव्हां जहिड़ा नौजवान पूरी स्टेट रियासतुनि खे हलाइनि था ऐं असां वरी पंहिंजो पाण खे न हलाए सघूं, पाण खे ऑपरेट न करे सघूं, पंहिंजे मन खे चेंज न करे सघूं, पंहिंजे ज़हन खे चेंज न करे सघूं त पोइ असां नौजवान आहियूं छा? हिकु माण्हू जेको पंहिंजो पाण खे ई तब्दील न करे सघे, पंहिंजी लाइफ में चेंजिंग हाणे न करे सघे त उहो पंहिंजी सोसाइटी पंहिंजे घर में कीअं चेंज आणींदो, सोसाइटी में कीअं चेंज आणींदो ऐं सोसाइटी जे ॿियनि स्टेक होल्डर्स खे गॾु कीअं खणी हलंदो। त हाणे लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे उनखे मां कनेक्ट थो कयां, तव्हांजी हिन ट्रिब्यूट थो कयां तव्हांखे। लतीफ़ साईं चए थो त महरूमी मरी विया माहिर थी न मुआ। तव्हांजो ॿुधलु हूंदो कंहिंजो या एक्सप्लेन थियलु हूंदो, पर हिनखे थोरो लिंक था कयूं पिया। महरूमी मरी विया माहिर थी न मुआ, चिड़ीअ जीअं चुंझ हणी लॼाऊं लुआ, हुबा भई हुआ इन ई वादीअ विच में। हाणे 3 मसइलनि जो शेर आहे, पर जेकॾहिं हिनखे ॾिसंदो त इहो तव्हांजी सॼी ज़िंदगीअ खे तब्दील करण वारो शेर आहे। हिकिड़ो शेर अगरि जेकॾहिं हिन मीटिंग में इहो हिकिड़ो शेर ऐं हिन जो मैसेज खणी हलिया वञूं त मां पक सां सम्झां थो तव्हां सभिनी दोस्त पंहिंजी ज़िंदगीअ खे बाक़ाइदे तब्दील करण जी सघ रखी सघो था। हीअ ताक़त ॾींदो तव्हांखे शेर। छा थो चए त महरूमी मरी विया ॿाहिरि थी न मुआ, उहे माण्हू जिन ज़िंदगीअ में को स्किल न सिखियो, जिन ज़िंदगीअ में पंहिंजो पाण खे तब्दील न कयो, जिन ज़िंदगीअ खे जे मक़सद खे सुञातो ई कोन, उहे माण्हू बेसिकली एट द एंड ऑफ द डे महरूम थी मरी विया, माना ला हासिल करे मरी विया। उन्हनि कुझु हासिल ई कोन कयो। भले पोइ खणी हुनजी उमिरि 100 साल थी हुजे, भले हुनजी उमिरि 90 साल हुजे, भले हुनजी उमिरि 80 साल हुजे, माना 80 साल 90 साल 100 साल उमिरि काफ़ी न आहे। इल्मु काफ़ी आहे, तब्दीली काफ़ी आहे, माना पंहिंजी ज़ात खे तब्दील करणु, पंहिंजी सोच खे तब्दील करणु, मक़सदु हासिल करणु, इहा हासिल। महरूम थी मरी विया माहिर थी न मुआ। लतीफ़ साईं चए थो थियणु त ईअं खपे आहे, इहे माण्हू माहिर थी मरनि हा 70-80 सालनि जी उमिरि में, ठीकु आहे न। चिड़ीअ जीअं चुंझ हणी लॼाऊं लुआ, यानी इहे जेके 70-80 साल माण्हू ज़िंदगी गुज़ारे विया, इहे बेसिकली हिकिड़ी चिड़ीअ वांगुरु, चिड़िया वांगुरु, झिरकीअ वांगुरु उन्हनि ज़िंदगी गुज़ारी। झिरकी तव्हां ॿुधी आहे, ॾिठी आहे न? झिरकी ईंदी आहे, वण ते चढ़ंदी आहे, संग ते वेहंदी आहे, ठोंगो हणंदी आहे, उन ई लम्हे उॾामी वेंदी आहे। ईअं हूंदो आहे न साईं? चिड़ीअ जीअं चुंझ हणी लॼाऊं लुआ, यानी इहे 70-80 साल ज़िंदगी गुज़ारींदड़ माण्हू जिन पंहिंजो पाण खे तब्दील न कयो, जिन सिखियो कोन ऐं वहंदड़ नदीअ जीअं फ्रेश न रहिया, बीठल पाणी जीअं धप करे वियल रहिया, फरसूदा सोच, फरसूदा रिवायतूं, फरसूदा ॻाल्हियूं, फरसूदा अमल, ठीकु आहे न। उन्हनि वटि अहलियत न, उन्हनि वटि का एतमाद न, उन्हनि वटि पंहिंजो पाण खे तब्दील करण जी सघ न, उन्हनि खे पंहिंजे घर जी क़िस्मत खे तब्दील करण जी सघ न, उन्हनि खे सोसाइटी खे तब्दील करण जी सघ। हाणे भले 80 साल गुज़ारे वञनि, पर इहे इन झिरकीअ वांगुरु, इन झिरकीअ वांगुरु जेके संग ते उॾामी अची घड़ी खनि ठोंगो हणी उॾामी वञे थी त माना मज़ो ई नथी वठे।
हीअं न सर चिड़ीअ जीअं चोंजाणी लॾियाऊं लुआ हुबा भई हुआ इन ई वादी विच में लतीफ़ साईं चए थो अहिड़ा माण्हू जेके सिखनि ई कोन था जिते पाण सभु सिखंदड़ वेठा आहियूं इन जे करे असां तब्दील आहियूं तब्दील थियूं पिया तब्दीली आणे सघूं था आणण जी कोशिशि कयूं था अॼु न सुभाणे न साल खां 5 सालनि खां पोइ 10 सालनि खां पोइ तब्दीली ईंदी जॾहिं असां पाण तब्दील थींदासीं त ऑटोमेटिक असांजे घर में तब्दीली ईंदी जॾहिं असीं पाण इन लाइक़ु थी वेंदासीं जो पंहिंजे थॉट प्रोसेस खे चेंज कयूं पंहिंजी सोच खे चेंज कयूं ऐं सोच खे चेंज कंदासीं त अमल बि चेंज थींदो अमल चेंज थींदो त अॼु न सुभाणे असांजे पंहिंजे अंदर में तब्दीली ईंदी पंहिंजे क़िस्मत में तब्दीली ईंदी पंहिंजी सोच में तब्दीली ईंदी घर में तब्दीली ईंदी ऐं पोइ गॾिजी सॼी समाज खे पाण अरे पाणीअ जी बोतल जेकॾहिं कंहिं वटि अवेलेबल हुजे त हाणे इहो जेको इशू थियो त चिड़ीअ जीअं चोंजाणी लॾियाऊं लुआ हुबा भई हुआ इन जी वादी विच में त लतीफ़ साईं जो इहो हिकिड़ो ई शेर आहे जेको तव्हांखे तब्दील करे सघे थो त घणे खां घणो नवां ख़्याल नई सोच नवां फ़िक्र संभालियो पंहिंजे ज़हन में पालियो मक़सदु पंहिंजो क्रिएट कयो ऐं मक़सद खे हासिलु करण लाइ जुस्तजू बि कयो असूं ॻाल्हि हूंदी आहे त असां ओवर थिंकिंग त ज़रूरु कंदा आहियूं पर प्रॉपर थिंकिंग न कंदा आहियूं उनजे करे असांखे वे आउट न मिलंदो आहे ऐं जॾहिं ओवर थिंकिंग कंदा आहियूं त पोइ सोच असांजे मथां ग़ालिब थी वेंदी आहे फ्रस्ट्रेशन्स में हलिया वेंदा आहियूं ऐं प्रॉपर असांखे पाथवे न मिलंदो आहे जंहिंजे करे असां घणो कुझु सोचण जे बावजूदि कुझु न करे सघंदा आहियूं हिकिड़ी स्टेज हूंदी आहे ज़िंदगीअ जी इलाही माण्हू तव्हां ॾिसंदो तव्हांजे सराउंडिंग में घणो सोचींदड़ हूंदा पर करे कुझु कोन सघंदा छो न करे सघंदा जो उहे सिर्फ़ु सोचनि था इफर्ट कनि कोन था हाणे लतीफ़ साईं चए थो त जा जर जाटूं न करे ॾिया न मोहे हाणे कम जी ॻाल्हि थो ॿुधायां तव्हांखे चए थो त जा जर जाटूं न करे ॾिया न मोहे सधूं कोह करे साह पंहिंजे कांध जूं हिकु वणजारी सुर सामूंडी जी ॻाल्हि आहे अॻे ईअं हूंदो त वणजारियुनि जा जॾहिं मुड़ुस वेंदा हुआ लंका या सौदागर थी वेंदा हुआ ॿाहिरि त उन्हनि जी गैर मौजूदगीअ में उन्हनि जी सिक में उन्हनि जूं वणजारियूं यानी उन्हनि जूं ज़ालूं उहे छा कंदियूं जो उहे रिवायत हूंदी बाक़ाइदे सिंध जी त उहे हुजूमनि जी सूरत में गॾु निकिरंदियूं अचो पाड़े वारियूं अचो पोइ हिकिड़ो वॾो तस खणंदियूं उन तस में उहे छा कंदियूं जो ॾीआ मोहींदियूं हुयूं तस तव्हां ड्रामनि में ॾिसंदा हूंदो हीअ असांजो कल्चर आहे इंडस कल्चर आहे सॼो ठीकु आहे न वॾे तस में छा कंदियूं हुयूं जो उन में ही ॾीआ मोहींदियूं हुयूं ऐं पोइ चवंदियूं अचो त दरिया खे आखा ॾियूं दरिया जे किनारे ते वञी दरिया जा जर जाट जर माना पाणी जा जर जाटूं न करे ॾीआ न मोहे जेका वणजारी जर जी ज़ियारत करण लाइ न अचे ॾीओ न मोहे हाणे ॿ एफर्ट नथी करे नंढड़ियूं एफर्ट जर खे जाट करण लाइ ज़ाहिर वञिणो पवंदो घर खां उथी सुख चैन फिटाए टाइम कढी वञिणो पवंदो एफर्ट करणी पवंदी तव्हांखे हाणे जेका वणजारी पंहिंजे मुड़ुस जे लाइ एतिरो नथी करे जो घरां उथे ठही संभरी दरिया जे किनारे ते पहुचे ऐं ॾीए खे मोहे जाट न करे दरिया खे पोइ छा कंदियूं जो मोकिलींदियूं ॾींहंनि खे वञ असांजे बाबूअ खे वञी नियापो ॾे असां तुंहिंजे लाइ सिकूं थियूं असांखे तव्हांजी सिक लॻी आहे कॾहिं ईंदो हा हीअ हिकिड़े क़िस्म जूं कैफ़ियतूं हूंदियूं हाणे लतीफ़ साईं चए थो त इहे ॿ कम यानी इफर्ट करण वारी बाई वणजारी जेकॾहिं इहे ॿ कम नथी करे त पोइ सधूं गोह करे छा पंहिंजे कांध जूं पोइ उनखे भला पंहिंजे पांध जे लाइ इहो रड़ियूं करण जी कहिड़ी ज़रूरत आहे घर वेठे हाय मां मरां थी हाय मां मरां थी जेकर मुंहिंजो अचे हाणे लतीफ़ साईं चए थो त घर वेठे ॻाल्हियूं करण खे रिजेक्ट थो करे चए थो त इफर्ट त कयो न जेकॾहिं तव्हांखे मंज़िल खपे जेकर तव्हां दोस्त आहियो तव्हां चओ त असांखे मंज़िल खपे त मंज़िल का घर वेठे त कान मिलंदी न मंज़िल लाइ इफर्ट करणी पवंदी ऐं जेको इफर्ट कंदो उहो अॻिते वेंदो जेको इफर्ट न कंदो भले मंज़िल घर वेठे चाहे न मिलंदी हुनखे असुलु कमु आहे इफर्ट लतीफ़ साईं नौजवाननि जे लाइ पैगाम ॾिए थो त स्ट्रगल कयो जदोजहद कयो पंहिंजे लाइ रस्ता कढो जेसीं ताईं तव्हां पंहिंजे लाइ रस्ता न कढंदो ॿिया तव्हांजे लाइ न ईंदा वरी सुर सामूंडी में अॻिते चवे थो त तांगे में ताणे ॿध पंहिंजो तुरहो छा में तांगे में ताणे ॿध पंहिंजो तुरहो उन में हाणे कोन ॾींदुई को ॿियो भाऊ वॾा सम्झे हाणे तोखे हर को माण्हू ॿियो ॾींदो ॿियो केरु बि न ॾींदो न तव्हांजे लाइ को ॿियो माण्हू जीअंदो न तव्हांजे हिसे जो कमु को ॿियो माण्हू कंदो तव्हांखे पंहिंजे हिसे जो कमु पाण करिणो आहे पर इफर्ट कहिड़ी करणी आहे तांगे में ताणे ॿध पंहिंजो तांगो चइबो आहे हिकु छिटो पाणी जॾहिं पाण वाह में दरिया में लहंदा आहियूं त पहिरियां असां छिटे पाणी में वेंदा आहियूं विच में न वेंदा आहियूं डीप वाटर में न वेंदा आहियूं जॾहिं बि दरिया में लहंदा आहियूं त पहिरियां असां पेर पुसंदा पोइ गोॾनि ताईं ईंदो पोइ मथे ईंदो ईअं हूंदो न पाणी त लतीफ़ साईं चए थो त जॾहिं
कंहिं बि मंज़िल तरफ़ वञणु चाहियो था, जेकॾहिं टारगेट खे अचीव करणु चाहियो था त पोइ उन टारगेट खे अचीव करण जे लाइ एफर्ट तव्हांखे करणी पवंदी, पर रस्ता वेआउट त कढणा पवंदा न, तयारी त करणी पवंदी न। अगरि दरिया में घिड़ो था ऐं परे पार तव्हांखे वञिणो आहे त परे पार तव्हां कीअं वेंदो? जेसीं ताईं तव्हां परे पार पहुचण जे लाइ तयारी न कंदो, तव्हांखे ख़बर न हूंदी त मूंखे परे पार कीअं वञिणो आहे, हीउ जेको वाह आहे दरियाउ आहे इहो कीअं पार करे मां परे पासे ॾांहुं वेंदुमि। उन लाइ छा खपे? उन लाइ स्किल खपे, हिमत खपे, हौसलो खपे, प्लानिंग खपे। इन्हनि प्लानिंग्स खां सवाइ, एफर्ट खां सवाइ त छा असां परे पार वञी सघूं था? भला स्किल कहिड़ो खपे दरिया पार करण जे लाइ? तरण जो स्किल खपे। छा मूंखे तरण न ईंदो त मां दरिया पार कंदुसि छा? मंज़िल ते परियां पहुचण जे लाइ इहो बि त ज़रूरी आहे नी त असां मंज़िल ते पहुचण जे लाइ क़ाबिल त हुजूं न। छा असां में क़ाबिलियत मौजूदु आहे? अक्सर माण्हू चवंदा आहे असांखे नौकिरियूं नथियूं मिलनि। बेशक नौकिरियूं तव्हांखे नथियूं मिलनि, पर तव्हां कयो छा आहे? एफर्ट कहिड़ी कई आहे? पढ़िया छा आहियो? स्किल केतिरो अथव? क़ाबिलियत केतिरी अथव? आहे या न आहे? ठीकु आहे, मञूं था सोसाइटी ख़राबु आहे, समाज ख़राबु आहे, नौकिरियूं वयूं हेॾे वयूं, पर भला उन्हनि माण्हुनि में त शामिल थियूं न, पाण जेके मेरिट वारा आहिनि, मेरिटोरियस माण्हुनि में शामिल थियूं त तार त ॿियनि माण्हुनि जी आहे नी। हिकिड़ी उन्हनि माण्हुनि जी आहे जेके मेरिट ते अॻिते वञनि था, हिकिड़ा उहे आहिनि जेके हीअं शॉर्टकट जे ज़रिए वञनि था। त लतीफ़ साईं चए थो त महिनत कयो, तव्हां छॾे ॾियो ॿियनि माण्हुनि खे त ॿिया छा था चवनि पिया। महिरूम थी मरी विया वारो फ़लसफ़ो ॿियो थो चए त महिनत कयो, पंहिंजो पाण खे तब्दील कयो, ऐं पंहिंजो पाण खे तब्दील न कंदो तव्हां अॻिते वधी ई न सघंदो, इहो तय आहे। पंहिंजो पाण खे तब्दील करण लाइ पंहिंजो माइंड चेंज करणो पवंदो तव्हांखे। पहिरियां हितां सिग्नल वेंदो आहे त मां कुझु करे सघां थो या नथो करे सघां। हितां ई असां सिग्नल ॾींदासीं त असां फान थी किरी पवंदासीं। असां पंहिंजे बॉडी खे ॿियो को रस्तो ॾेई नथा सघूं, छो त असांजी बॉडी जेका आहे उहा सिग्नल वठी थी हितां मूवमेंट जो, ऐं ज़हन खे सिग्नल जेकॾहिं असां पॉज़िटिव ॾिनोसीं त असांजो रिएक्शन बि पॉज़िटिव हूंदो, अगरि नेगेटिव ॾिनोसीं त असां पैसिव हूंदासीं। पैसिवनेस जेकॾहिं अचे थी त उहा असांजी पंहिंजी बॉडी मां पंहिंजे ज़हन मां अचे थी, डिस्ट्रक्शन अचे थी त उहा बि पंहिंजे ज़हन मां अचे थी। ॿाहिरियों माण्हू असांखे तबाह नथो करे, असीं पाण खे तबाह कयूं था। तव्हां पाण ॾिसो किथां आया हो? जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण में करंट पैदा कयो आहे त हिते आया हो, न त तव्हां जहिड़ा खोड़ सारा वेठा आहिनि पोइ हिते इलाही वेठा आहिनि, चवनि था असांखे उहो ग्रह खणी खारायो हथ में विझे। तव्हां हेसि ताईं आया हो त इन जो मक़सदु आहे त तव्हां में करंट मौजूदु आहे। कंसिस्टेंसी पैदा करण जी ज़रूरत आहे, स्ट्रगल पैदा करण जी ज़रूरत आहे। मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे त मां उमरकोट में ऐं मिठीअ में तक़रीबन 25-30 ॾींहं रहियो आहियां। मां सॼे उमरकोट ऐं मिठीअ जे टीचर्स खे ट्रेनिंग कराई आहे, ऐं मां ॾिठो आहे, मां सॼी सिंध वियो आहियां, सॼी सिंध विज़िट कई आहे, सॼी सिंध जे टीचर्स खे ॾिठो आहे, पर जेतिरो टैलेंट उमरकोट ऐं मिठीअ जे टीचर में आहे, मां नथो सम्झां त उहो को ॿियनि सिंध जे ॿियनि तबई भाङनि जे शागिर्द खां या नौजवान खां घटि आहे। तमामु वॾो टैलेंट मौजूदु आहे तव्हां में। सिर्फ़ु इशू इहो आहे त असांखे केरु प्रॉपर तरीक़े सां गाइड करे स्ट्रीम लाइन में खणी अचण लाइ तयारु न आहे। हीउ जेको बि तव्हां कुझु कयो आहे, तव्हांजे पोयां केरु बि कोन्हे, तव्हां पाण ई आहियो, तव्हां पाण ई आहियो। लतीफ़ साईं चए थो अलाह ख़रजी आहिनि मदी जिन जे मन में, असां ई पिरनि जूं उमेदूं पसंदि, तंहिं पोइ मरनि सड़ी उन जे सूर में। हाणे असां सोसाइटी अहिड़ीअ में जियूं था जिथे असांजा तरा कढंदड़, असांखे छिकींदड़ को ॿियो न आहे, असांजा पंहिंजा ई आहिनि न। डीमोटिवेट असांखे पंहिंजा माण्हू कंदा, तनक़ीद क्रिटिसाइज़ असांखे पंहिंजो माण्हू कंदो, उमंग असांखे पंहिंजो माण्हू न ॾींदो, उहो चवंदो हे बेकार आहिनि, ईअं आहे न। हाणे लतीफ़ चए थो अलाह ख़रजी आहिनि मदी जिन जे, इहे अलाह इन्हनि गॾनि खे जहिड़ो रख। ख़ैर माना गॾ कहिड़ा? जिन जे मन में मुंहिंजे लाइ मदी आहे, माना उहे मूंखे अॻिते वधणु कोन था ॾियनि, मूंसां सुठो सलूक नथा कनि, मुंहिंजे लाइ राह में रुकावटूं पैदा था कनि, मूंखे तकलीफ़ था ॾियनि। हाणे लतीफ़ चए थो विढ़ण में टाइम न विझा, विढ़ण में टाइम न विझा। अलाह खे चओ त हिननि खे जहिड़ो रख, जिन गॾनि खे, बेवकूफ़नि खे, नादाननि खे जहिड़ो रख। छो? असां ई पिरनि जूं उमेदूं पसंदि, असां ई पिरनि जूं, इनजे करे जहिड़ो रख त पहिरियां मां पंहिंजा टारगेट अचीव कयां, पंहिंजा मक़सद हासिल कयां, पंहिंजो पाण खे कामयाबु कयां, सक्सेसफुल बणायां पंहिंजो पाण खे इन्हनि सभिनी चैलेंजिस जे बावजूदि बि। तंहिं पोइ मरनि सड़ी उन जे सूर में। हाणे इहे माण्हू जॾहिं तव्हां कामयाबु थी, हीअ जेके सभु दोस्त निकिता आहियो,
ॿियो न को हिननि जे पोयां हूंदो जो हिननि खे गिरींदो त ॿार पोइ ते मोटनि, हे कुझु न करे सघंदा। हा, सोसाइटी ॾाढी ख़राबु थी वई आहे, कुझु न करे सघंदा। खोड़ माण्हू हूंदा तव्हांखे डीमोटिवेट कंदा, पर तव्हां सेल्फ मोटिवेशन क्रिएट कयो पंहिंजे अंदर में। ऐं लतीफ़ साईं जीअं चवे थो त अला खरजनि मदी जिन जे मन में असां ई पिरंदियूं उमेदूं पसंदि, तंहिंखां पोइ जी ॾेखार असुल कमु इहो आहे। जीअं लतीफ़ साईं चवे थो त हंजनि सी हिकार जे ॻण करे निहारी, हीअ बि कम जी ॻाल्हि अथव। हंजनि सी हिकार जे ॻण करे निहारे बगन सी दियार बेल न ॿधी कॾहिं। हंज पखी बेसिकली हिकिड़ो ख़ूबसूरत पखी आहे जेको जंहिंजूं ख़सलतूं या जंहिंजा गुण भला आहिनि हंज जा। वरी ॿियो पखी आहे कहिड़ो, पघ, जेको गतरो किनो पखी, बेकार, बद आदतो। हाणे ॿिनि पखियुनि जी लतीफ़ साईं ॾिसो कंपेयर कीअं थो करे पियो। तव्हां ऐं असां बि ईअं आहियूं, हंजनि सी हिकार जे ॿधल उन्हनि माण्हुनि सां गॾु हिकु दफ़ो तूं घुमी त ॾिस न, जेके चङा माण्हू आहिनि, जेके तव्हांखे मोटिवेट कंदा, जेके तव्हांखे सपोर्ट कंदा, उन्हनि माण्हुनि सां गॾु हिकु दफ़ो घुम। ऐं जेकॾहिं तोखे उन्हनि माण्हुनि जो हिकु दफ़ो क़दुरु थी वियो त यार हीअ माण्हू चङा आहिनि, हिननि सां गॾु हलिजे, हिननि सां गॾु घुमिजे, हिननि मां कुझु हासिलु कजे, हिननि मां कुझु विराइजे, त पोइ तूं पाण ई तइ कंदे त ॿगनि सां न आहे हलिणो, बद आदतो, बद फज़ीलतो, जेको तव्हांखे किन आदतुनि में मुब्तला करे, तव्हांखे नशे पते में वठी वञे, तव्हांखे मायूसियुनि ॾांहुं वठी वञे, तव्हांखे उदासनि ॾांहुं वठी वञे, उन्हनि माण्हुनि सां गॾु न आहे वेहणो। तव्हांखे हली वञो हुनजो पासो, छो त इहे माण्हू बेसिकली तव्हांजे सक्सेस जा दुश्मन आहिनि। इहे माण्हू तव्हांजे ज़हन खे किथे न किथे वञी खंडु हणी ज़ख़्मी करे बीमार करे तव्हांखे पोइ ते धिके छॾींदा। उन्हनि माण्हुनि सां गॾु घुमो जेके माण्हू तव्हांजी मदद कनि, जेके माण्हू तव्हांखे मोटिवेट कनि, हिक ॿिए जो सहारो बणिजो। हीअ जेके दोस्त तव्हांखे छा आहियो न, तमामु वॾो कमाल आहे। सभु जेकॾहिं हिक ॿिए जो सहारो बणिजी वेंदो त तव्हांजे पोयां हिकिड़ो ॿियो लेयर पैदा थींदो। जेके तव्हांजा न्यू कमर्स दोस्त हूंदा, भाइर हूंदा, भाइटा हूंदा, भेनरूं हूंदियूं, उहो हिकिड़ो ॿियो लेयर पैदा थींदो। असुल कमाल इहो आहे त पंहिंजे मक़सद सां चिंबड़ी पवणु, बसि ॿियो कुझु बि न आहे। हंजनि सी हिकार जे ॻण करे निहारी ॿगनि सी बिहार बेल न ॿधी कॾहिं। वरी लतीफ़ साईं चए थो त थकियाई थर थेल चढ़ चुकियाई चोटे। चए थो हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, तकलीफ़ूं तोखे कहिड़ियूं बि हुजनि, थकल आहीं, परेशान आहीं, मुसीबत में आहीं, गुरबत जो मारियल आहीं, मुसीबतुनि जो मारियल आहीं, माण्हुनि जो मारियल आहीं, परवाह न कर। थकियाई थर थेल, थर थेलण यानी चैलेंजिस खे फेस करे अॻिते वधणु। थर जो जेको तस्वुर आहे उहो सहरा, बरपट, बयाबान, बुख, बदाली, परेशानी, मुसीबत, हीअं आहे न। थकियाई थर थेल, ताज़ो तरानो आहे, पोइ तूं ही मुसीबतुनि खे पार कंदे, इहो कहिड़ो कमाल आहे। असुल मज़ो तॾहिं आहे जॾहिं तूं थकिजी पवां पोइ अॻिते वञ न। असुल चैलेंज इहो आहे त जॾहिं तूं थकिजी पियो आहे त पोइ अॻिते वञ। थकियाई थर थेल चढ़ चुकियाई चोटे। जेकॾहिं बुलंदीअ खे पहुचणु चाहीं थो, किरदार जी बुलंदीअ खे, मक़सद जी बुलंदीअ खे, अचीवमेंट खे पहुचणु चाहीं थो, त पोइ छा कंदे, हर हाल में अॻिते वधणु सुख, अॻिते हल, घबराए न, ततीअ थधीअ का कान्हे वेल वेहण जी। थकियाई थर थेल चढ़ चुकियाई चोटे, हलंदे हो त पुनूं ॾे भव मिड़े ई भेल। हो त पुनूं बज़ाहिर हिकिड़ो कैरेक्टर आहे, ससीअ जो हिकिड़ो आशिक़ आहे, महबूब आहे, कैरेक्टर आहे, अलामत आहे। लतीफ़ साईं चए थो त इहो जेको मंज़िल आहे हो त पुनूं जी, इन ताईं पहुचण जे लाइ तोखे हिकिड़ो कमु करिणो पवंदो। कहिड़ो? पंहिंजे अंदर में जेको ख़ौफ़ आहे न उहो ख़तमु कर। सभ खां वॾो तव्हांजो ऐं असांजो दुश्मन आहे ख़ौफ़। अलाए असां थी सघंदासीं, अलाए न, अलाए पढ़ूं था नौकिरी मिलंदी, अलाए न, अलाए सुभाणे छा थींदो, शहर वञूं था अलाए किथे रहंदासीं, अलाए दोस्त मिलंदो अलाए न मिलंदो, अच्छा हीअ मज़दूरी कयूं था, मज़दूरी माण्हू छा चवंदा, अलाए माण्हू छा चवंदा। बुख मरणो आहे पर मज़दूरी न आहे कयो, माण्हू छा चवंदा। अवा इहे माण्हू तोखे मानी खाराईंदा, बबेला मानी खाराईंदा, न खाराईंदा, न खाराईंदा त पोइ उन माण्हू जी परवाह छा करे करे। इहे माण्हू तुंहिंजे ॿारनि जी क़िस्मत तब्दील कंदा छा? इहे माण्हू तुंहिंजे घर जी क़िस्मत तब्दील कंदा हुया? तोखे ई करिणो आहे त तुंहिंजे माण्हू जी परवाह न कर। थकियाई थर थियल चढ़ चुकियाई चोटे, हलंदे हो त पुनूं ॾे भव मिड़े भेल, उथी राव रेल वेठनि तां वारी करे। जेकॾहिं उथंदे, एफर्ट कंदे, स्ट्रगल कंदे त अॻिते वेंदे, वेठो हूंदे त इहा ई वारी जेका आहे इहा आहिस्ते आहिस्ते तुंहिंजे मथां चढ़ंदी वेंदी, ऐं पोइ तूं थकिजी वेंदे वारीअ में, तुंहिंजो नालो निशानी ख़तमु थी वेंदो। ऐं हिकिड़ा सुहिणा सेबदा शहज़ादा असांजी सोसाइटी जा ईअं सोसाइटी मां मायूस थी किरी था पवनि।
ऐं जॾहिं किरी था पवनि त पोइ उहे पाण ई लताड़जी था वञनि, पाण ई लताड़जी था वञनि। उनखे केरु ॿुधारे कोन थो, छो त हिन दौर में बीठल जो सबको आहे, बीठल जो केरु बि कोन्हे। किरंदव माण्हू तव्हांखे लताड़ींदा, उथारींदा न। इन जे करे उथिणो बि तव्हांखे पाण आहे। इहो तइ करे छॾियो पंहिंजे ज़हन में त पाण खे ई सभु कुझु करिणो आहे, ॿिए जो आसिरो छॾे ॾियणो आहे। छो त असुलु कमु तव्हांजो आहे, तव्हां रस्तो रस्तो कढणो आहे। इन जे करे लतीफ़ साईं वरी हिकिड़े ॿिए शहर में चए थो, लतीफ़ साईं चए थो त जेकॾहिं तव्हां हलणु चाहियो था त पोइ ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी। तती हुजे थधी हुजे, माना मौसम कहिड़ी बि हुजे, ये मौसम जे करे न ज़ुकाम ऐं खंघि जे करे वेही रहे त पोइ बि पंहिंजी क़िस्मत तब्दील कई। ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी, मथां थिए ऊंधा त पेर में ॾहे पिए। ईअं न त वक़्तु गुज़री वञे ऐं पोइ चऊं यार जेकर हीअं करे ॾिसूं वझूं हा त हीअं थी वञे। छो त लाइफ इहा ई आहे जेका हींअर पाण वटि आहे। हीअ जेको लम्हो असां जीऊं था, सभु दोस्त वेठा आहियूं, इहा ई लाइफ आहे, ॿी लाइफ कोन्हे, सुभाणे वारी लाइफ कान्हे। इन जे करे सियाणा चवंदा आहिनि टुमारो नेवर कम, जेको आहियूं अॼु आहियूं, अॼु ते सुभाणे जो दारो मदार आहे, सुभाणे जो दारो मदार अॼु ते न आहे। पास्ट बि का हैसियत कोन थो रखे, पास्ट जी बि का हैसियत कोन्हे, गुज़री वियो। हाणे वेही रोईंदासीं, अरे मरी वियासीं, असांखे हिन हीअं कयो, हिन हीअं कयो, पोइ हेड़ो ज़ुल्म थी वियो असां सां, त इहो जेको फिटको कंदासीं तॾहिं बि असां पंहिंजे हाल खे तब्दील न करे सघंदासीं। इन जे करे तव्हां दोस्तनि जे लाइ पैगाम लतीफ़ साईं जो बि इहो आहे, ऐं एज़ अ मोटिवेशनल स्पीकर मुंहिंजो बि इहो आहे त पंहिंजे माज़ीअ मां ॿाहिरि निकिरो, माज़ीअ जे महरूमनि खे तकलीफ़ुनि खे ताक़त में ज़रूरु तब्दील कयो, पर निकिरो ॿाहिरि। हिकिड़ी स्टोरी आहे एन ईगल्स रीबर्थ, इहा तव्हां यूट्यूब ते वञी ॾिसजो। चवंदा जेको उकाब आहे उहो पखियुनि में सभ खां वधीक डिघी ज़िंदगी गुज़ारे थो। 70 सालनि जी ॼमार आहे उन उकाब जी, पर उहो 70 सालनि जी ॼमार ताईं पहुचण जे लाइ उहो इफर्ट करे थो, हिकिड़ी कम जी इफर्ट थो करे। हाणे उहो तव्हांखे मां ॿुधायां थो, मथां तव्हांजी ॿुधल हुजे पर वरी मां तव्हांखे ॿुधायां। इहो जॾहिं उकाब 40 सालनि जी एज में पहुचे थो त इहो इन जा खंभ वक़्त जी डज़ सां थुड़ा थी था वञनि, बेकार थी था वञनि, आउट ऑफ ऑर्डर थी था वञनि, ऐं इन जी चूंब इन क़ाबिल नथी रहे जो इहो दाणो चुगे। खंभ इन क़ाबिल नथा रहनि जो उॾामी सघे 40 सालनि जी उमिरि में। जॾहिं उॾामंदो न त रिज़्क़ किथां तलाश कंदो, दाणो किथां ॻोल्हींदो, उहा हुनजी कैपेसिटी नथी रहे। हाणे इन्हनि 40 सालनि जी एज में उकाब वटि सिर्फ़ु हिकिड़ो ऑप्शन आहे, ॿ ऑप्शन अथसि। या त पंहिंजो पाण खे मरण लाइ तयारु करे, हाणे हालतुनि ते सरेंडर करे बाबा हाणे ठीकु आहे ॾिसंदासीं, या वरी पोइ पेनफुल चेंजिंग जे मरहले ॾांहुं अचे, डिसीशन करे त बाबा मूंखे ज़िंदगीअ में तब्दीली आणणी आहे। हाणे उकाब हिकु पखी ॾिसो त फ़ैसिलो कहिड़ो थो करे, उहो पंहिंजो पाण खे मरण लाइ तयारु नथो करे, ले डाउन नथो करे, हथियार फिटा नथो करे, चओ त न कमु कबो, जीबो, अञा ज़िंदगी आहे, अञा मज़ो वठिबो। पोइ छा थो करे उहो, जो उहो चए थो त मां हाणे पंहिंजो पाण खे तब्दील कयां। हाणे तब्दील यादि रखो त तब्दीलीअ जो अमल हमेशह पेनफुल हूंदो आहे, ॾुखियो हूंदो आहे, तकलीफ़ दह हूंदो आहे, तव्हांखे तकलीफ़ ॾींदो। तब्दीली हमेशह हिकिड़ो प्रोसेस आहे, चेंज हिकिड़ो पूरो प्रोसेस आहे जेको सालनि ते मुही थी सघे थो, तकलीफ़ुनि जो पैकेज तव्हांखे मिली सघे थो। हाणे उकाब चए थो त न मां हाणे पाण खे तब्दील कंदुमि। हाणे तब्दील कीअं कंदो, वञी हिकिड़ी मथे जबल जी चोटीअ ते वेहे थो, ऐं जबल जी चोटीअ टकरीअ सां पंहिंजी जेका चुंब आहे उहा हणी 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 भञे थो। हाणे उकाब जीअण जे लाइ ॾिसो त एफर्ट कहिड़ी थो करे, उहा हुनजी चुंब भॼी थी पवे, चुंब भॼी पवण खां पोइ वरी हू इंतज़ारु थो करे त हाणे नई चुंब निकिरे, नई चुंब निकिरे त ॾिसूं। हाणे जॾहिं हू वरी इंतज़ारु थो करे नई चुंब निकिरे थी पई त पोइ इहो इन क़ाबिल थिए थो त उहो वरी उहा जेका नई ताक़तवर चुंब आहे उन सां छा थो करे जो पंहिंजा खंभ कढे थो, कढंदो त नवां पैदा थींदा न, खंभ पंहिंजा कढे थो, आहिस्ते आहिस्ते वात सां कटे कटे खंभ छाणे थो छॾे। हाणे वरी नवां खंभ हुनखे पैदा थींदा, हाणे रीबर्थ ऑफ ईगल थिए थी। हाणे तव्हां इन मां इहो मिसाल कढो त इहो जेकॾहिं उकाब फ़ैसिलो करे सघे थो मां पंहिंजो पाण खे तब्दील कराए 30 साल पंहिंजी ज़िंदगी वधायां, त तव्हां ऐं असां त इंसान आहियूं न, पढ़िया लिखिया माण्हू आहियूं, हिन दौर जा माण्हू आहियूं, 21 सदीअ जा माण्हू आहियूं।
छा असां प्रोसेस तब्दीलीअ जो पंहिंजे अंदर में पंहिंजी सोसाइटी में पंहिंजे घर में शुरू नथा करे सघूं करे छा असां पंहिंजो पाण सोसाइटी में घर में तब्दीली आणे नथा सघूं पिया आणे सघूं था पिया हाणे इन जो मैसेज इहो आहे त पंहिंजा पुराणा फ़रसूदा ख़्याल ख़तमु कयो पंहिंजे वजूद मां पुराणा फ़रसूदा ख़्याल मायूस ख़्याल उदास ख़्याल तकलीफ़ुनि वारा ख़्याल माण्हुनि जा शिरपसंदी माण्हुनि जूं दुश्मनियूं माण्हुनि जा ग़लति रवैया विसारे छॾियो इहे तव्हांजी राह में रुकावट बणिजंदा इहे जॾहिं तव्हां विसारींदव त ऑटोमेटिक तव्हां पंहिंजो पाण खे बिल्कुलु ईज़ी फील कंदव त तव्हां पंहिंजो पाण में तब्दीलीअ जे लाइ विख वधाईंदो पुराणा फ़रसूदा ख़्याल ख़तमु पुराणी सोच ख़तमु नओं ख़्यालु तव्हांजे वजूद में हिकिड़ो जनमु वठंदो ऐं नओं ख़्यालु वहंदड़ नदीअ जीअं तव्हांखे फ्रेश रखंदो सिख्या जो अमल हमेशह लाइफ टाइम हूंदो आहे न कॉलेज ताईं हूंदो आहे न यूनिवर्सिटी ताईं हूंदो आहे अॼु ॾींहं ताईं इंसानु सिखंदो 90 सालनि ताईं सिखंदो ऐं लाइफ टाइम लर्निंग प्रोसेस हूंदो आहे मरण जे घड़ीअ ताईं मलाइक तव्हांजे दर ते अची बीहंदो तॾहिं बि तव्हां लाइफ जेकॾहिं जीअणु चाहियो था त जी वेंदो सिखणु चाहियो था त सिखी वेंदो शर्त इहो आहे त पंहिंजो पाण खे चेंज कयो पुराणा ख़्याल ख़तमु कयो रवायतूं ख़तमु कयो जेके बि रवायतूं आहिनि जेके सम्झो था इंसान दुश्मन आहिनि माहौल दुश्मन आहिनि समाज दुश्मन आहिनि उहे ख़तमु कयो पंहिंजे घरनि में इनकलाब आणणु चाहियो था त पंहिंजूं ही पुराणियूं तब्दीलियूं ख़तमु कयो पंहिंजनि पेरेंट्स सां इल्म जे लाइ मुशावरत कयो पंहिंजनि फैमिलीज़ में इल्म जो ॾीओ ॿारियो रुॻो पाण न